नाज़रीन, बुलेटिन में अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध में कोरोना वायरस सबबि वधीक 5 ॼणा फोत थी विया आहिनि ऐं 237 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे बयान मूजिब सिंध में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस सबबि वधीक 5 ॼणनि जे फोत थियण बाद फोत थियलनि जो मजमूई अंग 2625 थी वियो आहे। वॾे वज़ीर मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सिंध में कोरोना वायरस जा 237 नवां केस साम्हूं आया, जंहिं बाद सूबे में हेल ताईं 1,45,475 केस ज़ाहिर थिया आहिनि। मुराद अली शाह जे बयान मूजिब सिंध में 24 कलाकनि दौरान वधीक 82 मरीज़ सिहतयाब थी विया आहिनि, जंहिं बाद सिहतयाब थियलनि जो मजमूई अंग 1,38,428 थी वियो आहे। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध में कोरोना वायरस सबबि वधीक 5 ॼणा फोत थी विया आहिनि ऐं 237 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे बयान मूजिब सिंध में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस सबबि वधीक 5 ॼणनि जे फोत थियण बाद फोत थियलनि जो मजमूई अंग 2,625 थी वियो आहे। वॾे वज़ीर मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सिंध में कोरोना वायरस जा 237 नवां केस साम्हूं आया, जंहिं बाद सूबे में हेल ताईं 1,45,475 केस ज़ाहिर थी चुका आहिनि।